बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ में असांजो क़िसो पियो हले सैफ़ुल मलूक ऐं बदियु जमाल जो। उन जा 3 पार्ट असां तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। उन जो अॼु चौथो हिसो तव्हां सॼणनि जे नज़र, इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो हूंदो। दोस्तो, 3 पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त सैफ़ुल मलूक खे जॾहिं पंहिंजे पीउ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ॾिनल जुबो जेको हुयो, चोगो हुयो, उहो ॾिनो। उन ते हुन तस्वीर ॾिठी जेका कोकाफ़ जे जिननि जे बादशाह जी धीअ जी हुई। पीउ मस्तु थी पियो। पीउ ॾाढो हिनखे सम्झायो, पर हे पंहिंजे ज़िद ते अड़ियो बीठो। आख़िर नेठि मजबूर थी हिन खां पीउ पुछियो, भला तूं ॿुधाए, मां थो वञा? हिन चयो त न, मूंखे सफ़र जो सामान तयारु करे ॾे त मां पाण वेंदुमि। हिन खे पीउ 40 ॿेड़ा तयारु करे ॾिना। नौकर चाकर ग़ुलामनि सां गॾु माल दौलत, ज़रूरी खाधे खुराक जो सामान, ॿियो ज़रूरत जो सामान, हे माउ पीउ खां मोकिलाए ऐं अणॾिठे सफ़र ते रवानो थियो। साईं ॿेड़ा हलिया समुंड में। वॾो ईअं सम्झणु लश्कर हुजे। हलंदे हलंदे हे अची चीन जे शहर में पहुता। छो जो कंहिं सौदागर हिन खे ॾसियो हो त इहो जेको तव्हां कोहकाफ़ जो बादशाह जे नाले चओ था त इरम जो बाग ऐं बाबल शहर में उहे जिन रहनि था, त इन्हनि जो ॾसु तव्हांखे चीन शहर मां मिलंदो। इहो कंहिं सौदागर हिन जे पीउ खे ॾसियो हो। उन जे करे हे चीन शहर जे सफ़र ते रवानो थियो। हलंदे हलंदे हिन जो काफ़िलो अची चीन जे शहर में पहुतो। जॾहिं चीन खे वेझो पहुता, चीन वारनि खे ख़बर पई त हिकिड़ो वॾो काफ़िलो पियो थो अचे, वॾो लश्कर पियो थो अचे, सामूंडी लश्कर आहे। उन्हनि खे इहो शक थियो त बणा को थी सघे थो दुश्मन हुजे ऐं शहर जो घेरो अची करे शहर ते हमिलो करे। हुननि छा कयो जो शहर जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। शहर जा दरवाज़ा बंदि करे शहर खे जेको कोट हुयो, उन कोट ते मोर्चा हुया, उन्हनि ते चढ़ी परे खां हिननि खे पथर हणण लॻा, तीर हणण लॻा, पथर हणण लॻा। जेॾीमहिल सैफ़ुल मलूक खे ख़बर पई त चीन जे शहर तां असां ते हमिलो पियो थो थिए, उहो सम्झी वियो त हे बदगुमान थिया आहिनि। हिननि खे शक आहे त मथां को दुश्मन हुजे। हिन पंहिंजा ख़ासि ग़ुलाम, उन्हनि मां 2 ग़ुलामनि खे चीन जे बादशाह ॾे एलची करे मोकिलियो। तव्हां वञो बादशाह वटि। बादशाह खे वञी चओ त बादशाह आसिम जो पुटु सैफ़ुल मलूक उहो महिमान जी हैसियत सां तव्हांजे मुल्क में आयो आहे, कुझु ॾींहं घुमण जे लाइ, सैर तफ़रीह जे लाइ। वेहण कोन आयो आहे, दुश्मनी करणु कोन आयो आहे। जेकॾहिं तव्हां राज़ी हुजो त हू तव्हांजो महिमान थिए, तव्हांजे शहर में अचे। जेकॾहिं तव्हांजी दिलि नथी चए, तव्हां राज़ी न आहियो, त असां मोटी वेंदासीं। असां तव्हांखे परेशानी में विझणु नथा चाहियूं। ग़ुलामनि खे हिन इहो नियापो ॾेई ऐं मोकिलियो। एलचिन जे लाइ जिथे किथे हूंदो आहे, भले केॾी बि जंग हुजे, सफ़ीर या एलची जेको हूंदो आहे, त माना उन ते हमिलो न कबो आहे। हुननि जो ॾिठो त एलची अचनि था, दरवाज़े ते पहुता। हिननि चयो त असां बादशाह सैफ़ुल मलूक जा एलची आहियूं। दर खोलियनि, एलचिन खे वठी सिधो चीन जे बादशाह वटि आया। चीन जे बादशाह वटि आया। चीन जो जेको बादशाह हो, उहो सैफ़ुल मलूक जे पीउ बादशाह आसिम खे सुञाणे पियो। हुनखे जॾहिं ख़बर पई त हीउ सैफ़ुल मलूक जेको अचे थो लश्कर सां आहे, सो इहो सैफ़ुल मलूक आहे ऐं बादशाह आसिम जो पुटु आहे। ऐं एलचिन बि हुनखे ॿुधायो त हुन एलचिन खे तोहफ़ा ॾिना ऐं पंहिंजे सिपाह खे हुकुम ॾिनई त सभु दर खोलियो, हमिलो न कयो, शहर जा सभु दर खोलियो। हीअ असांजो ख़ासि महिमान आहे, दर खोलियो।
दर खोलियो ऐं पाण पंहिंजे दरबारनि सां गॾु शहर खां ॿाहिरि हुन जो इस्तक़बाल करणु आयो। सैफ अल मलूक ॿीड़ा कपर ते बीहारे ऐं जेॾी महिल हेठि लथा ॿाहिरि निकिता त सैफ अल मलूक सां अची हुन भाकुर पाए मिलियो। हिन खे चई तूं मुंहिंजो महिमान आहे, तुंहिंजो अचणु मुंहिंजे लाइ मुबारक आहे। मां तुंहिंजे पीउ खे सुञाणींदो आहियां। हे मुंहिंजो सॼो शहर ऐं मुंहिंजे सॼे शहर जा माण्हू जेके आहिनि उहे तुंहिंजी ख़िदमत लाइ हाज़ुरु आहिनि। तोखे जंहिं शइ जी ज़रूरत हुजे उहा शइ तोखे मिलंदी। तूं असांजो ख़ासि महिमान। हिननि खे हिननि जे रहण जे लाइ हिकिड़ो महल ख़ासि हिननि खे हिकिड़ो महल ॾिनो। हे सॼे पंहिंजे लश्कर सिपाह समेत अची उन महिमान खानो जेको महल हुयो उन महल में अची रहिया। हिननि जी दावत कई बादशाह दावत कई, वरी अमीरनि दावत कई, वज़ीरनि दावत कई। ईअं सम्झो त 40 ॾींहं सैफ अल मलूक जी उते चीन शहर में दावत आई। जॾहिं दावतुनि खां वांदो थियो, फारिग थियो दावतुनि खां, डेली दावतूं पई मिलनि, सुबुह शाम दावतूं पई मिलनि। दावतुनि खां फारिग थियो त बादशाह हिन खे चयो त मुंहिंजा भाटिया, ईअं सम्झो तुंहिंजो पीउ मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजा भाटिया ॾे ख़बर तोखे मुंहिंजो मुल्क वणियो, मुंहिंजे मुल्क जा तोखे माण्हू वणिया। सैफ अल मलूक चयसि त अलाह साईं तुंहिंजे इज़त सां गॾु तुंहिंजे मुल्क जी इज़त बरक़रार रखे। जहिड़ो तूं असांखे पसंदि आई तहिड़ो तुंहिंजो मुल्क, तहिड़ा तुंहिंजा माण्हू असांखे पसंदि आया। भला ॾे ख़बर कहिड़े हिसाब सां, कहिड़ी गर्ज़ सां असांजे मुल्क में आयो आहे। का शइ तोखे खपे त असां तोखे उहा शइ ॾियूं, तुंहिंजी का हाजत हुजे त उहा ॿुधाए। सैफ अल मलूक चयसि त हे बादशाह मुंहिंजो दास्तान ॾाढो अजीब ग़रीब आहे। हिन खे इहो जुबे वारो सॼो किसो ॿुधाए। मां हुन ते बदी जमाल जी तस्वीर ॾिठी आहे। हाणे मां हुन जे ॻोल्हा में हा, हर पासे में जेके बादशाह हुया उन्हनि बादशाहनि खां, अमीरनि खां, वज़ीरनि खां, वॾा वॾा सौदागर असांजे मुल्क जा, भर पासे जा, मां पुछा कराई आहे पर किथां बि इन जो ॾसु कोन थो मिले। हिकिड़े माण्हू ॾसु ॾिनो त इन बाबल शहर जो ऐं अरम जो बाग़ जेको आहे इन जो ॾसु जे तव्हांखे मिलंदो त वरी बि चीन शहर मां मिलंदो, बाक़ी ॿिए हंधा किथां कोन मिलंदो। सो उन ख़्याल सां मां तुंहिंजे मुल्क में आयो। बादशाह जो हिन जी ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे हिन जी हाल ते ॾाढो अफ़सोस आहे। हिन खे चई सैफ अल मलूक हाणे पोइ तूं छा थो चाहीं? हिन चयो मां ॾस सां आयो आहियां तुंहिंजे शहर में। हाणे तूं ईअं कर, तुंहिंजे शहर में जेके सयाह था अचनि, जेके परदेसी आहिनि, जेके मुसाफ़िर था अचनि, सौदागर था अचनि, उन्हनि सभिनी खे घुराए त मां उन्हनि खां बदियूं जमाल जी पुछा कयो। थी सघे थो त मूंखे हितां को ॾसु पतो मिले। बादशाह चए सभा कमु त ॾाढो ॾुखियो खणी आयो आहे, पर ठीकु आहे, कोशिशि कयूं था। बादशाह पंहिंजे अमीरनि, वज़ीरनि, सिपाह सालारनि खे हुकुम कयो त जेके बि सयाह आहिनि, मुसाफ़िर आहिनि, सौदागर आहिनि असांजे मुल्क में, उन्हनि सभिनी खे दरबार में हाज़ुरु कयो। बादशाह जो हुकुम थी वियो, वॾे तइदाद में माण्हू अची गॾु थिया। बादशाह तख़्त ते वेठो हुजे, सभु मां अची पेश थिया बादशाह जे साम्हूं। बादशाह सैफ अल मलूक खे चयो त बाबा हाणे आया आहिनि, हाणे तूं पाण हिननि खां पुछ। सैफ अल मलूक बीही उन्हनि सभिनी खां बाबल जो शहर ऐं अरम जे बाग़ जो बारे में पुछा कयो त तव्हां बि मुल्क घुमिया हो, दुनिया घुमी अथव, किथे को ॿुधो आहे बाबल जो शहर, अरम जो बाग़, पोइ तव्हां ॿुधो। मां उन जे ॻोल्हा में निकितो आहियां। जेके माण्हू हुया सभिनी चयो त न, असांखे ख़बर न आहे, असां न ॿुधो आहे। सैफ अल मलूक जेका उमेदु खणी आयो हो त मूंखे चीन शहर मां ॾसु मिलंदो, पार पता मिलंदा,
ॾाढो हिननि जो जवाबु ॿुधी मायूस। हाणे छा कयो, ईअं मायूस थियो। हिकिड़ो ॿेड़ी वारो हो हुननि सां गॾु, उन ड्रिजंदे ड्रिजंदे हिनखे चयो त हे बादशाह सलामत, जेकॾहिं तोखे इन शहर ऐं इन बाग़ जो, जेको अरम जो बाग़ थो चई ऐं बाबल जो शहर थो चई, इन्हनि जी ॻोल्हा करणी आहे, इन्हनि जो ॾस पतो तोखे लहणो आहे, त पोइ तूं वञ ॿेट जेके आहिनि उते, जेके हिंदुस्तान जी विलायत में, तॾहिं चीन विलायत, हिंद विलायत, सिंध विलायत, हिंद विलायत में जेके ॿेट आहिनि उते वञ, तोखे उतां ॾस मिलंदो। जीअं सैफ अल मलूक ॿुधो, सैफ अल मलूक पंहिंजे माण्हुनि खे हुकुम कयो त भाउ ॿेड़ा तयारु कर। बादशाह चयसि त तर्स मथां को ॿियो न साईं, बसि जंहिं कम सां आयो हुउसि बसि मूंखे वरी बि उन कम सां वञिणो आहे, तव्हांजी महिरबानी, तव्हांजा थोरा। बादशाह खां मोकिलाए, बादशाह ॾाढा इनाम ऐं किराम ॾिनसि, वरी हिनखे रस्ते जे लाइ साज़ सामान उहे ॾिनई, पंहिंजा बि हुयसि, बादशाह बि ॾिनसि। बादशाह खां मोकिलाए वरी काफ़िलो तयारु थियो। हवा हिननि जे नसीब मूजिबि भली ही 40 ॾींहं इन्हनि सफ़र कयो, 40 ॾींहं सुकून सां आराम सां हिननि जा ॿेड़ा समुंड में हलिया पिया। 41 ॾींहं ते ईअं ओचितो अची तूफ़ान लथो, तूफ़ान जो लथो त समुंड में लहरूं ऐं ओचितो मींहुं वसणु लॻो। मींहुं वसणु लॻो, हवा तेज़ हुजे, उन जे करे समुंड में बाक़ाइदे मौज अची वई, समुंड में मौज अची वई। हिननि घणो पाण संभालियो, ॿेड़ियूं हिक ॿिए सां टकराइजण लॻियूं। जीअं ॿेड़ियूं टकराइजनि पयूं त ॿेड़ियूं, लहर वॾी हुई, जीअं जो ॿेड़ियूं ज़ोर सां टकराइजनि त ॿेड़ा टुटणु लॻा। वॾा ॿेड़ा बि टुटनि पिया, नंढियूं ॿेड़ियूं बि टुटनि पियूं। ॿेड़ा जो टुटनि पिया त माण्हू ॿुॾनि पिया। हेॾो लाव लश्कर सॼो ॿुॾी वियो। सैफ अल मलूक थोरा वञी करे ग़ुलाम बचियसि, नंढड़ी ॿेड़ी हिननि जी, अलाह साईं खणी हिननि खे बचायो। हाणे तूफ़ान बि बीह वियो, सिज बि निकिरी आयो, ककर विया हटी। ॾिसण जो त बसि मथे आसमान, हेठि समुंड। पुछा कई पंहिंजे ग़ुलामनि खां त साइद मुंहिंजो भाउ वज़ीर वारो पुटु, उहो हे ॿिया वॾा जहाज़ काॾे? ग़ुलामनि चयोसि त न ॿेड़ा बचई, न ॿेड़ियूं बचई, न माण्हू बचई जेके उन में हुया, सभु वीचारा ॿुॾी, ईअं सम्झो मच्छियुनि जो शिकार थी विया। ईअं दांह कई, इरादो कई त बसि हाणे मां बि खणी थो समुंड में ॿुॾां। हे जीअं टुॿी ॾियण जी पियो करे त ग़ुलामनि हिनखे पकिड़े वियो। ग़ुलामनि हिनखे पकिड़ियो, साईं हे छा थो करीं? कयो त तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां, तोखे पंहिंजो पीउ चवे पियो, पर तूं पाण चयो त मां वञा थो। हाणे हे जेको मुक़दर में लिखियलु हो उनखे तूं असां त कुझु कोन था करे सघूं। बाक़ी इहो आहे त तूं जॾहिं ॼाओ हुई त नदियूं में न चयो हो तुंहिंजे पीउ खे त तुंहिंजे पुट ते मुसीबतूं ईंदियूं। सो हाणे ॿियो को चारो न आहे, क़िस्मत ते ई तोखे हलणो आहे, तक़दीर ते ई रख। अखियुनि में पाणी अचीसि, ईअं रोंदे रोंदे ॿेड़ीअ में सुम्ही, घड़ी रखीसि, सुजाॻी थियसि, चई मूंखे मानी ॾियो। मानी ॾिनसि, मानी खाधई, ॿेड़ी हले पई। पर हाणे ख़बर न, हिन विच पाणीअ में ई ख़बर हिननि खे न ही त ॿेड़ी वञे किथे थी पई।
हिन खे इहा ख़बर न हुई चौधारी पाणी हो का ख़बर न हुई त ॿेड़ी वञे किरे थी। बसि हे तक़दीर जे सहारे क़िस्मत ते रखी ऐं ॿेड़ीअ में हुजनि। हाणे ॿेड़ी पंहिंजे मर्ज़ीअ सां पे हली, चङा ॾींहं पे ॿेड़ी हली, ॾींहं राति पे हली, ॾींहं राति पे ॿेड़ी हली, पर हुजे चौधारी रुॻो पाणी। तव्हां त हलंदे हलंदे हिननि जो जेको ॿेड़ीअ में खाधे पीते जो सामान थोरो घणो जेको हिननि वटि बचियो हो उहो बि ख़तमु थी, खाधे पीते जो सामान बि ख़तमु थी वियो। हाणे बुख उञ परेशानी, काॾे वञूं, भॼण जी बि का जाइ कान्हे। अलाह ते तौकल कयूं, बेसाह लॻा ॿेड़ीअ में पिया हुजनि त नेठि त किथे वञी बीहंदी। नेठि हिकिड़े ॾींहुं हिननि खे परे खां हिकिड़ो ॿेट ॾिसण में आयो पाणीअ में। हिननि जो भाग हवा भरी उन पासे ॾे, ॿेड़ी बि उन पासे ॾे पई हले। नेठि ॿेड़ीअ जी ॿेट सां लॻी, हिकिड़े खे वेहारनि त तूं हिते वेह, बाक़ी सभु लथा। जीअं ॿेट ते लथा क़िस्मे क़िस्मे जा मेवा हुजनि, हिननि पाण उहे पटे खाधा। बुख हुजनि, बुख जा तपायल हुजनि, ड्रव करे हिननि खाधा। ही खाइनि ई पिया त हिननि खे हिकिड़ो माण्हू वेठो ॾिसण में आयो। वण जे हेठां हिकिड़ो माण्हू वेठो, पर ड्रिघो, तमामु ड्रिघो हुयो ऐं अजीब क़िस्म जो हुयो। अछी ॾाढ़ी, जिस्म बि सॼो अछो। हिननि जो उनखे ॾिठो त उहो बि हिननि ॾे ॾिसे पियो। हे जो खाइनि पिया त हिकिड़े ग़ुलाम जो हुन जेको अणॼाण माण्हू हुयो उन ग़ुलाम जो नालो वठी ऐं हिनखे चयो त इहो मेवो न खा, इहो कचो अथई। नालो वठी चई त इहो मेवो न खा, इहो कचो अथई, हेॾे अचु, मूं वटि पकल मेवा अथई। हिन ईअं सम्झो त थी सघे थो असांजो हेॾो लश्कर हुयो, 1000-1500 माण्हू हुया, मता उन्हनि मां को उहे बि लुड़ी लुड़ी हिते आया हुजनि, हे बि को उन्हनि मां न हुजे, त हे वरी उन ॾे वियो त हे मता असांजनि मां ई हुजे। जीअं ई ग़ुलाम हुनजे वेझो पहुतो त उहो जेको माण्हू वेठो हो जंहिं हिनखे नालो वठी सॾु कयो, जीअं ग़ुलाम हुन वटि वेझो पहुतो त उहो टपु ॾेई ऐं हिन ग़ुलाम जे कुल्हे ते चढ़ी वेही रहियो। कुल्हे ते चढ़ी ऐं हिकिड़ी टंग उनजे ॻिटीअ सां फासाई, पंहिंजी टंग, ऐं ॿी टंग हिन जी पुठीअ ते लड़काई। हिकिड़ी टंग सां बाक़ाइदे ईअं वकड़ ॾिनी हिन जी ॻिटीअ खे, ॿी टंग हेठि लड़काई। चईंसि हाणे हल, मां तोखे न छॾींदुसि, तूं हाणे ईअं सम्झ मुंहिंजो गॾु हल। अड़े हे छा? ग़ुलाम वीचारो फाथो, पंहिंजे साथी जेके हुयसि उन्हनि खे सॾु कयईं, रोए पियो। बादशाह सैफुल मलिक बि हुजनि गॾु, सभिनी खे चईं त भॼणो अथव त भॼो। हे ॾिसो था, इहा अलाए कहिड़ी आफ़त आहे, मुंहिंजे कुल्हे ते चढ़ी वेठी आहे। पर सम्झां थो हिन जा ॿिया माण्हू बि अथव, उहे वरी ईंदव त उहे बि तव्हां जीअं मूंसां कयो साईं, तव्हां सां बि ईअं थींदो। हुननि जो ईअं ॿुधो ग़ुलाम जी इहा ॻाल्हि त वठी भॻा, वठी भॻा। जीअं भॻा त हिन ॾिठो त बराबरि भाउ हिन जहिड़ा ॿिया माण्हू हुजनि, उहे हिननि जे पोयां। हे तकिड़ा तकिड़ा अची समुंड ते लथा, जीअं पाणीअ में लथा त हुननि दाहूं करे चवनि त काॾे था भॼो, काॾे था भॼो? अड़े भॼो न, भॼो न, त असां तव्हां ते सवारी कयूं, तव्हांखे खारायूं पियारियूं, तव्हां असांजा गॾु थियो। हे तकिड़ा तकिड़ा वञी ॿेड़ियुनि में चढ़िया, ॿेड़ियुनि में चढ़िया, वठी ॿेड़ीअ खे, ॿेड़ी जेका हुयनि उन ॿेड़ीअ में वञी चढ़िया, ॿेड़ीअ खे धिके खणी विच पाणीअ में कयनि, ॿेड़ीअ खे धिकण लॻा, अलाह ते आसिरो करे ॿेड़ी खे अॻिते हलाइण लॻा। महीनो पूरो वरी हिननि जी ॿेड़ी पाणीअ में, महीनो पूरो हिननि जी वरी ॿेड़ी पाणी, बुख उञ
ईअं कॾहिं का मच्छी मिले कॾहिं को मींहुं वसे त पाणी पीअनि का मच्छी मिले त कची बची का खाइनि अहिड़े हिसाब सां महीनो पूरो हिननि जी इहा हालत। नेठि हिननि खे वरी हिकिड़ो भेंट न करायो, वरी उमेद आस सम्झी वरी हुन ॿेट ते लथा। आया ॿेट ते बुखायल हुया, पहिरियों त पेट जी ॾिठनि क़िस्म क़िस्म जा मेवा हुजनि, अची चढ़िया मेवनि जे मथां खाइणु शुरू कनि। हीअ खाइनि पिया, हीअ परे खां हिननि खे का शइ चमकंदी नज़र आहे। चमकनि माना शइ का परे खां हिननि खे हीअं चमके पई। वेझो विया त जीअं न ठुल्ह थींदा आहिनि, हीअं चांदीअ जो ठुल्ह जहिड़ी का शइ, चांदीअ जी ठुल्ह जहिड़ी का शइ। हिकिड़े गुलाम पंहिंजो पेर हंयो हुनखे, जीअं जो पेर हईं त उहो को माण्हू हुयो, हुन जूं अखियूं वॾियूं, मथो फाटल, कनु हुजेसि जो बाक़ाइदे उहो कनु सच माना एॾो जो सॼो जिस्म उन कन सां ढकिजी वञे। ॿई कन हुन जा एॾा वॾा जो हिकिड़े कन सां ई हुनजो जिस्म सॼो ढकिजी वञे। उन जीअं जो हुनखे लत हईं त उन हिन गुलाम खे पकड़ियो, गुलाम खे पकड़े ऐं ॿेट में अंदरि खणी। उते सभु हिन जहिड़ा भूत प्रीत के रहनि पिया, आदमखोर रहियो। उन गुलाम भूतां दाहूं करे पंहिंजे साथियुनि खे चयो त भॼो जान बचायो, हे भणा को जिन्हनि भूतनि जो जज़ीरो अथव जेके माण्हुनि खे बि खाई था वञनि, अड़े मूंखे बि खाईंदव पर तव्हां पंहिंजो पाण बचायो। वठी विया सभु भॻा, मेवा छॾे वरी वठी भॻा, ॿेड़ी ते चढ़िया, वरी ॿेड़ी खे धिकियो, हलंदा 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 वरी साईं चङा ॾींहं हिननि खे सफ़र कंदे कंदे वरी नेठि अची हिकिड़े ॿेट ते विया। ॿेट ते पहुता, लथा ॿेट ते, ॾिसनि हिकिड़ो वॾो जबल, वॾो जबल, जबल टपी उन ॿेट में हिननि वञो। चढ़िया जबल ते, जबल ते जॾहिं चढ़िया त हिननि ॾिठो साम्हूं घाटो ॿेलो, घाटो ॿेलो। बुख त हिननि खे सतायो, ॿेलो हो, ॿेले में वण हुया, वणनि में मेवा हुया, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण हुया। हे बुखिया थो अची किरिया मेवनि जे मथां, का आस पास जी ख़बर। हे खाइनि ई पिया त ओचितो वणनि जे घाटा वण हुया न, वणनि मां ईअं ड्रिजाईंदड़ शिकिल जा ड्रिघा माण्हू, ड्रिघा पर शिकिलियूं भला कीअं अजीब ग़रीब शिकिलियूं हुजनि, उहे थी पाए। हर हिक जो हथु जेको हुजे 50-50 हथ माप में, हिकिड़ो हथु, ॿ हथ, 3 हथ, ईअं जीअं चइबो आहे, 50 हथ ड्रिघो हर हिक जो हथु। ऐं हुननि जा ॾंद हाथीअ जा जीअं ॾंद निकितल हूंदा आहिनि ॿाहिरि, हुननि जा ॾंद ईअं निकितल। हिननि मां हिकिड़े खे पकड़े खणी आहे, हिननि जो चङो मुड़ुसु को वेठो, उन चयनि हे सभिनी हिननि खे, बाक़ी जेको हिननि जो टोलो हुयो, सैफल मलूक ऐं बाक़ी जेके गुलाम बचा हुआ, उन्हनि लाइ हुकुम कई त इन्हनि खे पकड़े। सभिनी खे हुननि भॼण जी कई पर भॼी न सघिया, छो जो हिननि जा हथ ई ड्रिघा, 50 हथ त हिननि जो हथ ड्रिघा हुया। हिननि सभिनी खे पकड़े, हुननि जो जेको चङो मुड़ुसु जो भला बादशाह करे चइजे, उन वटि वठी आया। हाणे हो जो ड्रिघा हुआ न, हे हुया ईअं जीतामड़ा उन्हनि जी भेट में, त हे पिया हुन पंहिंजे बादशाह खे चवनि त असां हिन झिरकियुनि खे हिन वणनि जे विच में हिते ईअं चुगंदे ॾिठो आहे, हे झिरकियूं। बादशाह चयो हिननि मां 2 पकड़े मूंखे ॾियो, 2 मूंखे पकड़े ॾियो, मूंखे बुख लॻे। 2 गुलाम जेरा वादम खोरा जा जेरा खाई,
सैफल मलूक जो ॾिठो अची गणती लॻसि, रोए पियो। बादशाह जे कन ते हिन जे रोअण जो आवाज़ु आहे। ॿियनि खे चईं त हीअ जेका झिरकी आहे न, हीअ ॾिस ॻाए कीअं थी, ॾाढो भलो थी ॻाए। हाणे हिननि खे बंदि कयो पिंजरनि में, हिननि सभिनी खे हिन पिंजरे में, हर हिक खे पिंजरे में बंदि कयो। ऐं पिंजरा बादशाह जिते वेहे पियो उनजे मथां हिननि टंगे छॾिया, फासाए करे पिंजरा। हर हिकु पिंजरे में सैफल मलूक हिन जा ग़ुलाम हर हिक खे पिंजरे में बाड़े, ऐं पिंजरा हुन बादशाह जे मथनि खां। त हाणे ही भले रोअनि था, हू पियो जे माना ॻाइनि त जी भले हिननि जो राग हुजे। जीअं पखीअ खे दाणो ॾिबो आहे, ईअं हिननि खे पाणी आहे अहिड़ो दाणो बाणो ॾियनि पिया हुन पिंजरे में। हे केॾी महिल रोअनि, केॾी महिल पाण में ॻाल्हाइनि, वरी चुप थी वञनि। बादशाह जेको हुयो उहो ईअं सम्झे पियो त झिरकियूं उन ॻाइनि थियूं। बादशाह हिननि जे उन ॻाइण जो ॾाढो मज़ो पियो। चङो टाइम हे झिरकियूं लॻा हुननि जे नज़र में पिंजरनि में फाथल हे हुते कैद हुजनि। इन्हनि जो जेको बादशाह हो, इन बादशाह जी हिकिड़ी धीउ आई, उहा उनजी हिन शादी कराई, पर वरी कंहिं ॿियो बेटो हुयो, हे बि बेटो हुयो, हुनजी शादी वरी कंहिं ॿिए बेट ते हिन कराई। उन खे ख़बर पई त बाबे झिरकियूं पकड़ियूं, ॾाढियूं भलियूं जेके ॻाइनि थियूं, बाबे झिरकियूं पकड़ियूं। इहे आफ़तूं न, आफ़तुनि खे इहे आम माण्हू ॼण झिरकिड़ियूं पिया लॻनि। उन खे जो ख़बर पई त बाबे पकड़ियूं झिरकियूं, ॾाढियूं ॻाइनि थियूं भलो। पीउ ॾे नियापो मोकिलियईं, माण्हू मोकिलियईं पीउ ॾे त बाबा तो जेके झिरकियूं पकड़ियूं आहिनि ॾाढी नेकी ॿुधी अथमि, त ॾाढो सुठो थियूं ॻाइनि, तूं बि पियो थो रोज़ु इन्हनि खे ॿुधी, इन मां कुझु मूं ॾे मोकिल। बादशाह खे धीउ जो नियापो जो मिलियो, हुन सैफल मलूक खे ऐं 3 ॿिया ग़ुलाम, हर हिकु अलॻि अलॻि पिंजरे में वाड़ियल हो, माना 4 पिंजरा उहे पंहिंजे धीउ ॾे मोकिलिया। हाणे इंसानी झिरकियूं वञी हुनजी धीउ वटि पहुतियूं, हुन बि जो ॾिठियूं, हूअ बि आफ़त ई, हुन बि जो ॾिठियूं हुनखे बि ॾाढी वणी। चई त मां जो जेको सुम्हंदी आहियां पलंग आहे न, उन पलंग जे मथनि खां हिननि खे इहे पिंजरा टंगे छॾियो, त मां जीअं सुम्हां थी त बि हिननि जो राग पई ॿुधां। सैफल मलूक बादशाह जो पुटु, छा दौर हुयो, छा ख़्यालु खणी निकितो हो। अॼु हालत इहा आहे, पिंजरे में क़ैद, माण्हुनि जे लाइ तमाशो, हेड़ियुनि आफ़तुनि जे लाइ ॼण तमाशो। सो उन पंहिंजे हाल ते पोइ पंहिंजी उन इज़त मान शान खे ॾिसी यादि करे रोए पियो, बेवस। हे जो रोए पियो त उहो ग़ुलाम बि रोअनि पिया, हे रोअनि, उहा शहज़ादी सम्झे त ॻाइनि था। ॾाढो हुनखे मज़ो पियो अचे, सम्झे पई त ॻाइनि था। चङो टाइम हे उते बि हुजनि, पिंजरनि में फाथल, चङो टाइम, चवनि था 4 साल हे उन शहज़ादीअ वटि फाथल आहे, 4 साल।
कुझु टाइम खां पोइ हिन छा कयो जो हिननि खे पिंजरनि मां कढियईं, हिननि खे पिंजरनि मां कढियईं। पिंजरनि मां कढी हिननि खे हुकुम थियो त तव्हां झंग मां वञी काठियूं करे ॾियो। हे पोइ वञी झंग मां काठियूं करे ईंदा, माना उहो ॿेट सॼो हिननि जो चौधारी, माना हिननि खे उतां भॼण जी बि का राह कान हूंदी। हिकिड़े ॾींहुं हे जीअं काठियूं करणु आया ईअं वेही रहिया। सैफल मलूक खे पंहिंजी माउ पीउ भाउ पंहिंजो यादि पियो अचे, ईअं अची रोअण में छिटके। हे जो रोए पियो त ग़ुलाम बि रोअनि पिया। ग़ुलामनि चयसि त साईं केसि ताईं पिया ईअं रोअंदासीं, हेॾो टाइम थी वियो आहे हिननि वटि असांखे ऐं लोड़ींदे लोड़ींदे, ऐं वरी वांदा था थियूं त पिया था रोऊं पंहिंजी हालति। भला जे रोअंदासीं हिन रोअण मां असांखे फ़ाइदो कहिड़ो पवंदो? छा कयूं? भॼण जी त का वाह बि कान्हे, हिननि सां विड़ी बि कोन था सघूं। जे भॼंदासीं त हितां भॼी बि किॾे वेंदासीं? चौधारी ॾिस रुॻो भूत ई भूत आहिनि। जेॾे वेंदासीं परे खां हिननि खे ॾिसण में था अचूं, हे त वॾियूं आफ़तूं आहिनि, हे असांखे पकिड़े ईंदा। हिन महिल अञा जेरा हूं जे भॼण जी कंदासीं, थी सघे थो असांखे खाई छॾनि। सैफल मलूक हिननि खे चयो त हाणे मां तव्हांजे लाइ हिकिड़ी शइ ठाहींदुमि, अलाह में उमेदु आहे त असांखे हितां निजात मिलंदी, असां हितां निकिरी वेंदासीं। छा कंदे? हिन खे चई हाणे असां काठियूं त करणु अचूं था न, हाणे काठियूं बि कंदासीं, पर इहो आहे त हे वण जूं जेको छोॾा थींदा आहिनि न, अंदरां छोॾो थींदो आहे नरम, उन्हनि मां ठाहींदासीं रसा। पोइ जीअं काठियूं असां कयूं था, उहो काठियूं जीअं ॿेड़ी जो फटो थींदो आहे, तख़्तो थींदो आहे, माना उन रसनि सां उन काठियुनि खे असां ॿधंदासीं। ईअं करे असां ठाहींदासीं उहा ॿेड़ी, लाहींदासीं समुंड में। पोइ अलाह ते तवकल करे ऐं निकिरंदासीं। जे हूंदो नसीब त निकिरी वेंदासीं, न त लोड़ियूं त उअं ई था पिया। अलाह कंदो त असांजी हिननि मां जिन छुटी। हुननि चयो त हा बराबरि, न त हे त सॼी उमिरि असां हिते त बसि रोअंदे असांजी इहे उमिरि ख़तमु थी वेंदी। ही उन महिल इहो थिया ऐं ॿेड़ीअ जे लाइ हिननि काठियूं कटणु शुरू कयूं। माना हाणे काठियूं बि जीअं ॿेड़ीअ जे हिसाब सां थियनि, फटियूं थियनि जीअं, ईअं अहिड़ियूं काठियूं कटणु लॻा, रसियूं ठाहिणु लॻा। शाम जो वरी कुझु काठियूं करे अची आहिनि उते शहज़ादीअ ते हिननि जमो करायूं। वरी ॾींहं जो वञनि पंहिंजी ॿेड़ीअ लाइ बि काठियूं तयारु कनि, वरी शाम जो हुननि जे लाइ काठियूं करे। ईअं तव्हां त महीनो पूरो हिननि इहो कयो, महीनो पूरो कयनि। हाणे हिननि जी ॿेड़ी तयारु थी वई, फटा बि तयारु करे छॾनि, रसियूं बि थी वियूं, रसियूं ॿधी ऐं बाक़ाइदे हिननि ॿेड़ी तयारु कई। ॿेड़ी हाणे जो हिननि जी तयारु थी, बिस्मिल्लाह करे हिननि ॿेड़ी लाथी पाणीअ में। पर ॿेड़ी जीअं लाथनि, तकड़ में उतां वणनि तां मेवा हिननि पटिया। त हाणे अलाए केॾो सफ़र हुजे, खाइण लाइ त कुझु हुजे। जेतिरा मेवा पटे सघिया उहे मेवा पटे ऐं चढ़िया ॿेड़ीअ ते। ॿेड़ी हली पाणीअ में, ॿेड़ी साईं पाणीअ में। हिननि जो नसीबु अहिड़ो जो माना इन टाइम में न को तूफ़ान आयो, न को समुंड में का मस्ती हुजे। 4 महीना हिननि जी इहा ॿेड़ी
वरी बि पाणीअ में पई हली, ख़बर कान पई पवनि त ॿेड़ी वञे किथे थी। एतिरे टाइम में हिननि जो खाइण पीअण वारो माल बि ख़तमु थी, वरी अची बुख ऐं उञ त हिननि खे तंग कयो। हाणे जॾहिं हिननि खे बुख ऐं उञ तंग कयो, हाणे कुदरत वारे जा कम, समुंड में बि मस्ती अची वई। ईअं ओचितो हिकिड़ो मगरमच्छ निकितो, मगरमच्छ निकितो, ईअं मुंडी ॿाहिरि कढी ऐं हिकिड़े ग़ुलाम खे खणी पकिड़े, ग़ुलाम खे जो पकिड़े वात फाड़ी ग़ुलाम खे ॻी किॾे भॼनि। सैफ अल मलूक ॾिठो, रोए पियो। हाणे कश्तीअ में नी ॿ माण्हू रहिया, कुंडड़ीअ में ॿेड़ीअ जे में वेही रहिया, त वरी न मगरमच्छ अचे। ॿेड़ी बे हली। ईअं हिकिड़े ॾींहुं हिननि खे वॾो ख़ौफ़नाक वॾो हिकिड़ो जबल ॾिसण में आयो, ड्रिज जहिड़ो जबल हुयो। तेज़ तेज़ ख़ुशि थिया ॾाढो त इहो को ॿेट हूंदो, वञी उते था लहूं। ईअं ओचितो विच ते वरी समुंड में मस्ती अची वई, समुंड में मस्ती अची वई। वरी ईअं ओचितो हिकिड़ो मगरमच्छ निकितो, हिन सां गॾु जेको हिकिड़ो ग़ुलाम हुयो, मगरमच्छ उनखे पकिड़े उनखे ॻियो। हाणे बाक़ी अकेलो सैफ अल मलूक साम्हूं जबल हुजे। क़िस्मत भली हुअसि, अची ॿेड़ी उन जबल वटि पए। चढ़ियो जबल ते, जबल ते चढ़ियो। जीअं जबल ते मथे चढ़ियो त हिनखे वरी साॻो ईअं हिकिड़ो झंगु ॾिसण में आयो। घाटा वण हुजनि, बुख तंग कयोसि, तकिड़ो लथो हेठि, मेवा खाइण लॻो। अञा मेवा खाए ई पियो त हिन ॾिठो त उन वणनि ते वॾा हिकिड़ा बांदर हुजनि, जेके खच्चरनि खां बि वॾा वणनि ते आहे बांदर। सैफ अल मलूक ॾिठो, डिॼी वियो। बांदरनि जो हिनखे ॾिठो त बांदर उतां वणनि तां टप ॾेई ऐं हेठि लथा, हिन जे चौधारीअ अची बीह रहिया, हिनखे घेरो खणी कयो। हिकिड़ी मुसीबत मां निकिरे पियो, वरी ॿी मुसीबत। हाणे छा कयो? ईअं ॾिठईं त बांदरनि हिनखे इशारो कयो, बांदर हलण लॻा, हिनखे इशारो कनि त असांजे पोयां अचो। बांदर अॻियां, ही हुननि जे पोयां हलंदा 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 चङो पंधु। ईअं साम्हूं हिनखे हिकिड़ो ॾिसण में आयो त वॾो कोट हुजे, किलो हुजे। बांदर अची उते पिया। ईअं बांदर उन में अंदरि दाख़िल थिया। सैफ अल मलूक बि हिननि सां गॾु हो, उहो बि उन्हनि जे पोयां। जीअं अंदरि उन किले में विया, सैफ अल मलूक बि उन्हनि जे पोयां। ज़बरदस्त आलीशान किलो हुजे, हीरा जवाहर मैदनियात एॾा हुजनि, ईअं खज़ाना हुजनि, जीअं खणी बादशाहनि जा खज़ाना हुजनि। हे थोरो अॻिते हलियो, उते हिनखे हिकिड़ो माण्हू ॾिसण में आयो, नौजवान हुजे, अञा ॾाढी मुछ बि हुनजी कान आई।